ख़बर आवाज़ नसीराबाद में शेयर कंदासीं। नसीराबाद जे हिंदू पाड़े में ॾींहुं ॾिठे वापारी खां लखे रुपयनि जी फुरकी हुई आहे। हथियारबंद वापारी संतोष कुमार के 5 लाख रुपया ऐं मोबाइल फ़ोन फुर करे विया, जंहिं ख़िलाफ़ वापारियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। वापारियुनि जो चवणु हो त हू बैंक मां पैसा कढाए वापसि वञी रहियो हो त हथियारबंदनि रक़म ऐं मोबाइल फ़ोन फुर करे विया। ख़बर आवाज़ नसीराबाद में शेयर कई पिया। नसीराबाद जे हिंदू पाड़े में ॾींहुं ॾिठे वापारी खां लखे रुपयनि जी फुरकी हुई आहे। हथियारबंद वापारी संतोष कुमार का 5 लाख रुपया मोबाइल फ़ोन फुर करे फ़रार थी विया, जंहिं ख़िलाफ़ वापारियुनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं तौफ़ीक़ मंगी खां। जी तौफ़ीक़, आगे कजो। जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त नसीराबाद शहर में हिकु दफ़ो वरी चोरियूं फुरूं धारा जेको आहे मामूल बणिजी विया आहिनि। नसीराबाद विच शहर में जेको आहे मशहूरु वापारी आहे हुनजो संतोष कुमार, हिन को नामालूम हथियारबंद 5 लाख रुपया हथियारनि जी ज़रूरत फुर करे फ़रार थी विया आहिनि। जंहिंखां पोइ शहरी इतिहाद नसीराबाद जे सदर सिंगार नूना जी अॻुवाणी में नसीराबाद पुलिस थाणे जे अंदरि जेको आहे एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। हिननि मुतालबो कयो आहे त नाहल SHO नसीराबाद खे फौरी तौरु हटाए फुर थियल रक़म वापसि कई वञे। जी महिरबानी तौफ़ीक़ तफ़सील ॾियण लाइ।